मिनशैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लर्निंग ने NMS में तव्हांखे भलीकार चऊं था। मां आहियां नूर मंसूर। जीअं त पंहिंजे सिंधी ग्रामर जो लेक्चर हलनि पिया, सो पाण हाणे पढ़ंदासीं वर्ब, मतिलबु फ़ैल यानी कमु। सिंधी ग्रामर में कहिड़ी बि ग्रामर में कहिड़ी बि लैंग्वेज में हिन जो अहम किरदारु आहे। मतिलबु ईअं ई खणी चइजे, इस्म न बि हुजे को फ़र्क़ु कोन थो पए, ज़मीर न बि हुजे त को फ़र्क़ु कोन थो पए, सिफ़त न हुजे को फ़र्क़ु कोन थो पए, एडवर्ब न हुजे को फ़र्क़ु कोन थो पए। ठीकु आहे, हिकिड़ो कहिड़ो बि जुमिलो आहे उन में हिन जो हुजणु लाज़िम आहे। हीअ न हूंदो त जुमिलो ई न हूंदो। ठीकु आहे, मतिलबु ईअं ई खणी चइजे। तव्हां मिसाल में जॾहिं अॻिते पढ़ंदव तव्हांखे सम्झ अची वेंदी। सो सभ खां पहिरीं शुरूआति कयूं था। फ़ैल माना कमु, अहिड़ो जेको थियणु, सहणु, करणु ऐं हुअण जी माना ॾेखारे, उन खे फ़ैल चइबो आहे। फ़ैल जुमिला जोड़ींदड़ आहे। जुमिला टिनि हिसनि में हूंदा आहिनि, विरिहाया वेंदा आहिनि। ठीकु आहे, पहिरियों फ़ाइल कमु कंदड़, मफ़ूल जंहिं ते कमु थिए, ऐं फ़ैल ख़ुदि कमु। मिसाल ईअं ई खणी चइजे त सिंधी में पाण हर कंहिंखे सम्झाईंदा आहियूं, मतिलबु जंहिं बि जुमिले में ड़ जो आवाज़ु अचे, अखर में जंहिं बि अखर में ड़ जो आवाज़ु अचे, उहो सम्झो कमु आहे, उहो फ़ैल आहे, उहो वर्ब आहे। ठीकु आहे न। उन जा क़िस्म बि मूं तरतीब वारा लिखिया बि आहिनि। ठीकु आहे, जीअं मिसाल एजाज़ ख़त लिखियो। हिन में एजाज़ फ़ाइल आहे यानी इस्म। हाणे फ़ाइल छा हूंदो आहे? फ़ाइल उहो हूंदो आहे जेको इस्म या ज़मीर हूंदो आहे, उनखे फ़ाइल चइबो आहे। ठीकु आहे, इस्म या ज़मीर उहो छा हूंदो आहे? फ़ाइल हूंदो आहे। ठीकु आहे, एजाज़ फ़ाइल, ख़त जेको आहे मफ़ूल आहे, जंहिं ते के बि जेकी शइ हूंदी आहे अॻियां जंहिं ते कमु थींदो पियो आहे, उहो मफ़ूल हूंदो आहे। ऐं लिखियो कमु, जेको लिखणु करणु कमु आहे, सो उहो यानी फ़ैल आहे। ठीकु आहे, उमेद आहे सम्झी विया हूंदव। हाणे हिते मिसाल हुअणु, आहे, आहिनि, हुआ, हूंदा, इहे सभु छा आहिनि? इहे फ़ैल जा क़िस्म आहिनि। करणु करे थो, ठीकु आहे, कंदा, कंदो, कंदा, हूंदा। ठीकु आहे, सो इहे क़िस्म आहिनि। अॻिते वधूं था। ईअं खणी चइजे सुम्हणु, ठीकु आहे, सहणु, मारियो, कुटियो, चरियो, थियणु, थी, था, थींदा, पवणु, पवंदो, पवंदा, पियो, पवे थो। हाणे इहे सभु छा आहिनि? क़िस्म आहिनि। ठीकु आहे, हाणे इन्हनि क़िस्मनि जी वरिती कैटागरी आहे, उन्हनि जे हिसाब सां पाण पढ़ंदासीं। फ़ैल जा क़िस्म, काइंड्स ऑफ वर्ब। फ़ैल जा 4 क़िस्म आहिनि। ठीकु आहे, हूअं ई काफ़ी आहिनि, पर जेके मेन आहिनि, जेके अहमियत रखनि था, उहे 4 ई आहिनि। हिकिड़ो फ़ैल लाज़िमी, ठीकु आहे, इंटेंसिटिव वर्ब, अहिड़ा जुमिला जिन में दारोमदार फ़ैल ते हुजे, उन में मफ़ूल ज़ाहिर न हुजे, न थिए। ठीकु आहे, ज़ाहिर हुजे या न थिए। मिसाल मूं पढ़ियो। हाणे इन में मूं पढ़ियो ऐं त ज़ाहिर आहियां फ़ाइल, पढ़ियो इहो फ़ैल आहे। हाणे मफ़ूल न आहे, छा पढ़ियो इहो नथो ॿुधाए, सिर्फ़ु मूं पढ़ियो। घोड़ो डोड़े थो, एजाज़ लिखियो, एजाज़ लिखियो। ठीकु आहे, हाणे हिन में मफ़ूल जी ख़बर नथी पए, सिर्फ़ु पाण खे ख़बर पए पई त फ़ाइल ऐं फ़ैल जी। उन खां बाद में इन वरी फ़ाइल लाज़िमीअ जो वरी क़िस्म आहे। फ़ाइल लाज़िमी जा वरी 3 क़िस्म आहिनि। ठीकु आहे, पहिरियों क़िस्म आहे फ़ाइल मुआवन, अहिड़ा फ़ैल जिन मां ज़मान या वक़्तु, माज़ी, हाल, मुस्तक़बिल ज़ाहिर थिए। मिसाल पढ़ियो, पढ़ंदो, पढ़े थो। हाणे इहो छा हो? जो जंहिंमां माज़ी, हाल, मुस्तक़बिल ज़ाहिर थिए, इहो हो फ़ैल मुआवन। उन खां बाद में इन फ़ैल लाज़िमी जो ॿियो क़िस्म आहे फ़ैल मौतूफ़ी। अहिड़ा फ़ैल जिन खे जुमिले में ॻाल्हि पूरी करण लाइ, हिन खे थोरो मथे करे छॾियां, ॻाल्हि पूरी करण लाइ ॿिए फ़ैल जी ज़रूरत पेश अचे। मिसाल हू पढ़ी पास थियो, हू धक खाई वॾो थियो। मिसाल हू पढ़ी पास थियो कीअं? हाणे जेको पढ़ी, इहो बि हिकिड़ो क़िस्म जो फ़ैल आहे, ऐं थियो इहे बि हिकिड़े क़िस्म जो फ़ैल आहे। 2 क़िस्म आहिनि। मतिलबु इहो वरी कहिड़ो आहे? फ़ैल मातूफ़ी आहे, फ़ैल लाज़िमी जो ॿियो क़िस्म आहे। ठीकु आहे, हू हाणे हू धक बि खाइणु आहे, धक खाधई। ठीकु आहे, खाई जेको आहे इहो मतिलबु फ़ैल आहे। वरी वॾो थियो बि हिकिड़े क़िस्म जो फ़ैल आहे। उन खां बाद में फ़ैल लाज़िमी जो 3 क़िस्म आहे फ़ैल नाक़स। अहिड़ा फ़ैल जेके जुमिले में कंहिं बि कम खे ज़ाहिर न कनि, पर
पर सिर्फ़ु कंहिं शइ जी हुजण जे अहसासु ॾियारीनि। मिसाल आहे आहिनि। हाणे हिकिड़ी शइ आहे ईअं चवां हीअ पेन आहे, हाणे ॾिस आहे जेकी आहे हीअ हिन खे शइ खे ज़ाहिर करे थी, पर इहो हिकिड़े क़िस्म जो फ़इल आहे, मतिलबु हिकिड़े क़िस्म जो मौजूदु आहे, कमु आहे। ठीकु आहे। उन खां बाद में फ़इल लाज़िम खां पोइ फ़इल मुक़दी, फ़इल मुतदी, ट्रांज़िटिव वर्ब अहिड़ा फ़इल जिन जो दारोमदार फ़ाइल ऐं मफ़ूल टिनी ते हुजे। इन में टई शयूं ज़ाहिर हुजनि, उन्हनि ते मतिलबु इहो दारोमदार आहे। मिसाल ताज मोहम्मद किताबु पढ़ियो। हाणे ताज मोहम्मद इहो फ़ाइल आहे, किताब छा आहे, इहो मफ़ूल आहे, पढ़ियो छा आहे, इहो फ़इल आहे। पखी जीतनि खे खाए थो, पखी फ़ाइल आहे, जीतनि खे, हाणे इहो जीतनि जेको आहे इहो मफ़ूल आहे, खाए थो या खाधो इहो छा आहे, इहो फ़इल थी वियो। इहे टे शयूं मतिलबु इहे ज़ाहिर करे थो। उन खां पोइ फ़इल मुतदी जा 4 क़िस्म आहिनि। फ़इल मुतदी मारूफ़, ठीकु आहे, एक्टिव वॉइस, अहिड़ा जुमिला जेके फ़ाइल जी अहमियत वधाइनि या फ़ाइल जो ज़िक्र कनि। मिसाल ताज मोहम्मद अंब खाधो, ताज मोहम्मद अंब खाधो, छा था चवनि, फ़ाइल जो ज़िक्र कनि। हाणे फ़ाइल जो ज़िक्र कहिड़ो, फ़ाइल जो पिया छो जो करे अहमियत वधे न फ़ाइल, सो इन करे ताज मोहम्मद अंब खाधो, सो फ़इल इहो थी वियो फ़इल मुतदी मारूफ़। उन खां पोइ ॿियो नंबर फ़इल मुतदी मजहूल, पैसिव वॉइस, अहिड़ा जुमिला जेके मफ़ूल जी अहमियत वधाइनि या ज़िक्र कनि ऐं उन्हनि में मफ़ूल फ़ाइल जो कमु करे। मफ़ूल माना त जंहिं शइ ते कमु थी रहियो आहे सिर्फ़ु उन खे ज़ाहिर करे ऐं उहो ई फ़ाइल ते कमु थिए त उहो मुतदी मजहूल आहे, फ़इल मुतदी मजहूल। मिसाल ही अंब ताज मोहम्मद खाधो। हाणे हिते ज़ाहिर कंहिंखे पियो करे उन शइ ते जंहिं ते कमु थी रहियो आहे, अंब ते कमु थी रहियो आहे, अंब मतिलबु हिकिड़ी शइ आहे उन ते कमु थी रहियो आहे, उहो मफ़ूल आहे। हाणे जेको हीअ मुतदी जेको आहे, जेको हीअ ॿियो नंबर उहो चए थो हीअ अंब ताज मोहम्मद खाधो, ठीकु आहे। उन खां बाद में टियों नंबर हिन जो क़िस्म आहे फ़इल मुतदी बा अल वास्ता, अहिड़ा जुमिला जिन में फ़ाइल पाण को कमु बि कयो हुजे पर ॿिए खां करायो हुजे ऐं उहो कमु कंदड़ ज़ाहिर न हुजे। मिसाल तौरु ईअं ई खणी चइजे, हिकिड़ो आउं कमु करायां थो पर जो करण वारो आहे उहो बि ज़ाहिर कोन्हे को, ठीकु आहे, कंदड़ बि ज़ाहिर न हुजे। मिसाल वॾेरे चोरी कराई, हाणे वॾेरो संदो ई कमु ॿिए खां कराई, चोरी कराई। उस्ताद सबक़ु पढ़ायो, हाणे उस्ताद जो कमु आहे पढ़ाइणु पर सबक़ु पढ़ायईं, ठीकु आहे, कंहिंखे पढ़ायईं इहा बि शइ ज़ाहिर कान्हे का। वॾेरे चोरी कराई, कंहिंखां कराई, माण्हू खां बि कराए सघे थो, चोर खां बि कराए सघे थो, पर इहा शइ ज़ाहिर कान्हे का, करण वारो ज़ाहिर न आहे, ठीकु आहे। ऐं उन ई साॻे वरी चौथे में आहे फ़इल मुतदी बिटो बा अल वास्ता, ठीकु आहे, बा अल वास्ता बिटो, अहिड़ा जुमिला जिन में फ़ाइल पाण कमु बि कयो हुजे पर ॿिए जी मार्फत करायो हुजे ऐं उहो मार्फत कंदड़ ऐं कमु कंदड़ ज़ाहिर न हुजे। मिसाल मालिक कपिड़ा धोराया, ग़रीबनि खे इमदाद ॾियारियाई, मतिलबु ॾियारियाई, मतिलबु हुन पाण कोन ॾियो पर ॿियनि खां ई वरी ॾियारायो कंहिंखे ॿिए खे, ठीकु आहे। उन खां बाद में टियों नंबर आहे फ़इल जो फ़इल अकर तरक या फ़इल बेफ़ाइल, अहिड़ा जुमिला जिन में को बि फ़ाइल न हुजे। किन सूरतुनि में अहिड़नि जुमिलनि में को मफ़ूल बि न हुजे न वरी हूंदो आहे, सिर्फ़ु फ़इल ई पूरे जुमिले जो मतिलबु ज़ाहिर कंदो आहे। मिसाल बाल सां खेॾिबो आहे, पाणीअ में तरबो आहे, स्कूल में पढ़िबो आहे, ठीकु आहे। हाणे मोबाइल में कमु कबो आहे, लैपटॉप हलाइबो आहे, अहिड़ियूं शयूं इहे अकर तरक। हाणे अकर तरक जा जेके मतिलबु लफ़्ज़ हुया उहे PST GST में जॾहिं अकर तरक आयो त इलाहिनि छोकिरनि इलाहिनि माण्हुनि इहा ई ॻाल्हि सोची त अकर तरक आहे छा, मतिलबु हिकिड़ी नई शइ ॾिसण में उन्हनि खे आई, हालांकि उहा ग्रामर में 3 क्लास खां ई मौजूदु हुई पर ख़बर न हुई पढ़ण जे लिहाज़ खां। सो मतिलबु बेसिकली 3 क्लास खां जॾहिं बि तव्हां पढ़णु चाहियो, इंग्लिश ग्रामर हुजे, सिंधी ग्रामर हुजे या कोई बि मतिलबु XYZ कहिड़ो बि कमु हुजे त 3 क्लास खां स्टार्ट कयो, इनशाअल्लाह तव्हांखे अॻिते तकलीफ़ कान थींदी, ठीकु आहे न। चौथों नंबर आहे ऐं आख़िरी फ़इल मुरकब, अहिड़ा 2 या 2 खां वधीक अलॻि मतिलबु रखंदड़ फ़इल जेके कंहिं जुमिले में गॾिजी कमु अचनि। मिसाल खाई छॾियो, लिखी वरितो, मारे छॾियो, हा मारे छॾियो, वग़ैरह वग़ैरह, मतिलबु अहिड़ा जुमिला अचनि था जेके मतिलबु गॾिजी कमु कंदा आहिनि पर अलॻि मतिलबु निखारनि
ठीकु आहे, जंहिंमें 2 फ़इल हुजनि, हिकु न पर 2 फ़इल हुजनि। खाइणु छॾियो मूं तव्हांखे जे पहिरीं ॿुधाए छॾियो, ॿई गॾियल हुजनि, ॿियो को बि हिन में कमु दरअमल न हुजे। हाणे उमेदु आहे त तव्हांखे हीउ लेक्चर सम्झ में अची वियो। वीडियो थोरो इलाही वॾो थी वियो आहे, सो वधीक ॻाल्हि कोन था कयूं। थैंक यू सो मच।